मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। ॿाहिरि मुल्कनि में मस्जिद इमाम जो क़दुरु आहे, वॾो क़दुरु आहे, वॾी रिस्पेक्ट आहे। जॾहिं तव्हांजे अंदरि, तव्हां मुस्लमान जे अंदरि ताज़ीम वारो जेकॾहिं को शख़्स हूंदो न, तव्हांजी मस्जिद जो इमाम हूंदो, इन जे करे तव्हां खां अॻिते बीठो आहे। इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे न। हिकिड़ो तव्हां खां अॻिते बीह करे मुसल ते बीहे थो, यानी तव्हां पोयां ऐलान था कयो त असांजी ताज़ीम में इहो शख़्स आहे, ऐं उन ई शख़्स खे तव्हां हक़ीर चवंदा हुआ। बयान खां बाद में ॿार हुनजी गिला कंदा हुआ त पोइ ख़ुदा तरक़ी ॾींदो हिन क़ौम खे? ख़ुदा पोइ ते कंदो हिन क़ौम खे, ख़ुदा पोइ ते कंदो। मां माज़रत सां चवां थो, हर हिकु मस्जिद इमाम जो क़दुरु कंदा कयो। कहिड़ा तव्हां हुनखे यार पैसा पहुचाईंदा आहियो? कहिड़ो मस्जिद इमाम खे लख रुपये जेको माण्हू ॾींदा आहिनि? कहिड़ो लख रुपया ॾींदा आहिनि? मस्जिद में जेकॾहिं पको न हलंदो आहे इन ते साईं साईं पंहिंजे पखे पंहिंजे मथां जेको आहे पको हलाए करे बीठो आहे, बाक़ी पोइ ते सभु जेको जमायती। तव्हां हिमत कयो, तव्हां मुस्लमान आहियो, मस्जिद को भला मुजीब रहमान जो घर आहे छा? भला हिमत कयो, पोइ ते पखा लॻारायो, पोइ ते सोलर सिस्टम करायो, पोइ ते बैटरियूं लॻारायो। पको न हलंदो एतिरा इमाम जे मथां। पाणी जेको ख़तमु थी वियो आहे मस्जिद, साईं पाणी त हले नथो, कहिड़े क़िस्म जा तव्हांजे मस्जिद आहे पेशवा में ईअं हूअं? तव्हांजे घर जे अंदरि पाणी ख़तमु न थींदो आहे? तव्हांजे घर जे अंदरि पखा ख़राबु न थींदा आहिनि? उते घर में त कॾहिं ॾाढाई कंहिं न ॾेखारी आहे यार, हे अल्लाह जो घरु आहे, हे मुजीब रहमान जे पीउ जो घरु न आहे, मुजीब रहमान जो पंहिंजो घरु न आहे, हे तव्हां सभिनी जो घरु आहे, सभई हिन में हिसेदार आहियो। इहा ॻाल्हि मां कयां थो, हिते जेको आहे न, हे सिर्फ़ु मासां न आहे, मासां न आहे, तमामु मस्जिद पेशमाम सां इहा हालत आहे। कोई बि रुपयो मस्जिद पेशमाम खे बिल फ़र्ज़ ॾींदा, एहसान कंदा न, 10,000 पेशमाम खे ॾींदा, इन खां बाद में पेशमाम खे पोइ नौकर सम्झंदा वठंदा। हैरानगी लॻंदी आहे। मस्जिद तामीरात कराईंदा न, मस्जिद मथां 2.5 करोड़ ख़र्चु, 2.5 करोड़ ख़र्चु। बहितर मां ख़ुशी थींदी आहे, अलहमदुलिल्लाह 2.5 करोड़ ख़र्चु कयो मस्जिद ते, 3 करोड़ ख़र्चु कयो, 10 करोड़ मस्जिद ते ख़र्चु कयो। हाणे मामिलो ईंदो जॾहिं मस्जिद खे हलाइण वारो नेट केरु आहे? पोइ मस्जिद में जेकॾहिं पेशवा न नमाज़ पढ़बी साईं, हली करे जॾहिं मस्जिद पेशवा में टाइम ईंदो न, साईं घणी पघार ॾियूंसि? साईं 5,000 6,000 घणी अथसि साईं, हिकिड़ो 1000 वधाईंदा साईं, मशवरो सां कयूं था। केॾी ज़ालिम क़ौम आहे, केॾी ज़ालिम क़ौम आहे। मस्जिद जे बनावट ते 3 करोड़ ख़र्चु, मस्जिद इमाम लाइ 6,000 7,000, पोइ मस्जिद कीअं हलंदी तव्हांजी? मां कंहिंखां पैसा पहिरियों बि न आहिनि घुरिया, मां कंहिंखां पैसा बाद में बि न घुरंदुमि, अल्हम्दुलिल्लाह मां अॻिते बि कंहिंखां पैसा न घुरंदो आहियां। कोई जमायती जेकॾहिं मां ॾिसो न केॾी दवा सां ॻाल्हि कंदो, हितां कोई जमाती खड़ो करे बीहे उते, मूंखे चयो त साईं तव्हां 1000 लाइ मुंहिंजे दर ते ईंदा आहियो, तव्हां मूंखां पैसा इलाज करे वठंदा आहियो, कोई उते न वठंदा आहियूं, न वठंदा आहियूं। पर मस्जिद जेको न इमाम जो मूंखे एतिरी ज़रूरत अल्हम्दुलिल्लाह मूंखे आहे, मूंखे पंहिंजी मिल्कियत बि आहे, ॿियो कुझु घणो कुझु सिस्टम बि आहे, इन करे मूंखे इन शयुनि जो फ़र्क़ु नथो पए। पर जेकॾहिं अगरि इहे शयूं मूंखे न हुजनि न, पोइ शायदि यार फ़र्क़ु पवे आहे, पोइ शायदि मां भॼी बि वञा मस्जिद खां। पर हिकिड़े बंदे खे टेक हूंदो, उहो पंहिंजी टेक जेको आहे रिस्पेक्ट ॾींदो ईंदो आहे, उहो पंहिंजो ज़मानो हलाए वेंदो आहे। पर मूंखे छॾे करे ॿिया केतिरा पेशवा मज़लूम हूंदा, केतिरा पेशवा मज़लूम हूंदा? पोइ त ॿाहिरि मुल्कनि में ईअं न आहे, ॿाहिरि मुल्कनि में घटि में घटि पाकिस्तानी एतबार सां पेशवा जी पघार 4 लाख 4.5 लाख 5 लाख, उनजी ख़बर आहे त हे मस्जिद इमाम आहे, हिन जो छा रिस्पेक्ट आहे। त घटि में घटि अगरि सिंध में कोई ॾियणु चाहे न, घटि में घटि मां चवां थो लख रुपयो ॾियो, लख रुपयो इमाम खे ॾियो, घटि में घटि लख रुपयो ॾियो। छाजे करे? हे तव्हांजे इस्लाम जो हिकु मज़बूत बंदो बीठो आहे, हिते मज़बूत बंदो बीठो आहे, जेको तव्हांखे वाइज़ो नसीहत करे पियो, तव्हांखे 5 वक़्त नमाज़ पढ़ाए पियो, अल्लाह जे दरमियान ऐं तव्हांजे दरमियान नमाज़ूं खणी करे अल्लाह ताईं पहुचाए पियो। हे नॉर्मल को बंदो न आहे, भले पोइ तव्हां हिनखे नॉर्मल सम्झो, जंहिं इमाम खे नॉर्मल सम्झो त ख़ुदा हुनखे बि जेको आहे दुनिया जे अंदरि कॾहिं बि जेको आहे इज़त न ॾींदो। हा, अहिड़ी तरह अल्लाह जे नबी फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया, अल्लाह ताला ईअं, अल्लाह जे नबी ईअं न फरमाए पब्लिक जेकी हेठि आहे, जंहिंखे को क़ुरान जो ऐं को हदीस जो इल्मु न हुजे, हे मुंहिंजा वारिस आहिनि, अल्लाह जे नबी ईअं न फरमायो। अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम जेके आहिनि यादि रहे त मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वारिस अथव। हिकु नॉर्मल ॻाल्हि आहे, हिकु नंढी ॻाल्हि आहे।
हे अल्लाह जे नबी फरमायो। पोइ हाणे फ़ैसिलो तव्हांजे हथ में आहे, भले एतिराम कयो मस्जिद जे इमाम जो न कयो, वक़्तु हली वेंदो, वक़्तु गुज़री वेंदो, इमाम पंहिंजो टाइम पास करे छॾींदा, अल्लाह जे नज़दीक जेको आहे पोइ बंदा मुजरिम थींदा। अल्लाह जे नज़दीक बंदा जेको आहे मुजरिम थींदा। त इस्लाम खे मां अॻे में बि ॻाल्हि कई, यकीन कयो ईसाई आहिनि, यहूदी आहिनि, हिंदू आहिनि, इन्हनि जा जेके मुख जेके आहिनि जेके इनखे इबादत कराईंदा आहिनि, उहे मुस्लमाननि खां वधीक पंहिंजे जेको आहे न उन बातिल मज़हब जे पंडितनि खे ऐं अहिड़ी तरह जेको उनखे इबादत करनि था, मुस्लमान खां ज़्यादा उनखे रिस्पेक्ट ॾींदा आहिनि। मुस्लमान एतिरा नथा ॾियनि पंहिंजे मौलवियुनि खे, पंहिंजे इमामनि खे, हिंदू ज़्यादा ॾींदा आहिनि पंडितनि खे, ईसाई ज़्यादा जेको ॾींदा आहिनि जेको चर्च में इबादत कराईंदा आहिनि, यहूदी ज़्यादा ॾींदा आहिनि, छाजे करे उहो चवंदा आहिनि हे असांजे मुखनि इबादत करण जा। अफ़सोस आहे मुस्लमान नथा ॾियनि। अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि खे अल्लाह ताला सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं टे मुड़ना